एसएचओ चूअर जमाली सदर अली सोलंकी कादिर डिनो शाह रोड वटि ॾोह जे वारदात नाकाम बणाए छॾी। टे जवाबदार जेके रोड ते रुकावटूं विझी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, गश्ती तौर पुलिस पहुची ॾोहारनि जी हिकमत अमली नाकाम बणाए खेनि घेरे में आणे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि में बशीर अहमद नोहाणी, महबूब नोहाणी, मुर्तदा नोहाणी शामिल आहिनि, जिन वटां हथियार पिण हथ कया विया आहिनि। संदन मथां चूहर जमाली थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। चेकिंग दौरान बारणाबाद रोड राशिदी फार्म वेझो पुलिस जी कार्रवाई मंशियात फरोश मुश्ताक नोड़ियो खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिं वटां 10 लीटर कचो शराब बरामद कयो वियो। मथस केस दाख़िल कयो वियो। मीरपुर बठोरो बन्नू शाह करीम रोड तां रूपोश जवाबदार ज़मीर उर्फ बबू मल्हा 10 लीटर कचे शराब सां गिरफ़्तार कयो वियो। बेलो पुलिस गुटका फरोश एजाज तईन खे गिरफ़्तार कयो वियो। अहिड़ी रीत सिजावल बढू टालपुर पुलिस मंशियात फरोश ॾोहारनि खे मुख़्तलिफ़ कार्रवाइनि जे नतीजे में गिरफ़्तार करण समेत खेनि लाकअप करे केस दाख़िल कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची